सीरियल ड्रामा पंहिंजा वेरी ऐं पापनगर ऐं वीरनि जी वस्ती इन ॿिन्ही ड्रामनि जी ही वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां ॿई ड्रामा त जेका नवां अचणा आहिनि उहे त ज़बरदस्त आहिनि ऐं वीरनि जी वस्ती टियों ड्रामो हली रहियो आहे जेको तव्हां हिन टाइम ॾिसी रहिया आहियो। पापनगर जी अपडेट काफ़ी मां तव्हांखे ॾेई चुको आहियां ऐं न्यू अपडेट्स इहे आया आहिनि त पापनगर ड्रामो तमामु जल्द हाणे KTN ते हलंदो, छो त उन जा 3 स्पेल मुकमल थियण वारा आहिनि। 75 क़िस्त पूरी शूटिंग थी चुकी आहे। 75 क़िस्त जी उहा मुकमल करे एडिट करे हाणे हिन ईद ताईं हिन जो धमाको कढंदा जेको आहे न इन ड्रामे जो। ऐं इहो ड्रामो ज़रूरु हलंदो पापनगर। बाक़ी जेको पंहिंजा वेरी आहे उहो थोरो पोइना थी वियो आहे। खजूर साहब जी तबियत बि थोरी घणी ख़राबु हुई, तव्हां ॾिठो 2-3 ॾींहं पहिरियों। इन जे करे जेको आहे दोस्तो वरी उहो ड्रामो अञा पोइना थी वियो। बहरहाल तमामु जल्द ड्रामा ॿीहर जेका रहियल आहिनि उहे स्टार्ट थी वेंदा। असांखे ॾींदा इजाज़त जी अपडेट सुठी लॻे दोस्तो महिरबानी करे शायदि को सवलाक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं दोस्तनि ताईं शेयर कंदा। अगरि फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त फेसबुक दोस्तनि वारनि खे गुज़ारिश आहे त असांजे पेज खे फॉलो, लाइक ऐं हिन वीडियो खे अॻियां बि शेयर कंदा जीअं कंहिं ॿिए दोस्त खे जेका ड्रामनि जा शौक़ीन आहिनि उन्हनि खे बि बर वक़्तु अपडेट मिली सघे। बाए।